अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों ॿाहिरि तव्हांखे गुज़ारिश आहे, मां ही नात मुर्शिद पंहिंजे पीर पगार जे शान में चवां थो। अगरि तव्हांखे पसंदि अचे त चैनल ते फॉलो ज़रूरु कजो ऐं लाइक ज़रूरु ॾिजो। वो दुनिया जद रखोड़ मगर, दुनिया जद रखोड़ मगर, मुझे मुर्शिद जो दर का भी शया। वो दुनिया जद रखोड़ मगर, मुझे मुर्शिद जो दर भी शया। वो सिंधु थर ऐं लड़वारा, ओ अला सिंधु थर ऐं लड़वारा, वो सब अचनि था हिन दर ते सारा। वो दुनिया जा दर खोड़ मगर, मुझे मुर्शिद जो दर भी शया। वो पंहिंजा त छा परवाह त छा, ओला पंहिंजा त छा परवाह त छा, जेके हिन दर ते आया। ओला जेके हिन दर ते आया, से चवंदा वया भेज पगारा। वो दुनिया जा दर खोड़ मगर, मुझे मुर्शिद जो दर भी शया। वो पंहिंजा त छा परवाह त छा, ओला पंहिंजा त छा परवाह त छा, वो जेके हिन दर ते आया, से चवंदा वया भेज पगारा। ओ दुनिया जा दर खोड़ मगर, मुझे मुर्शिद जो दर भी शया। वो कॾहिं पीर ॻोठी अची त ॾिसो, ओला कॾहिं पीर ॻोठी अची त ॾिसो, ओ साईं जो दरगाह घुमी त ॾिसो। ओ फ़कीर फुल पोटे जे चवण ते अची त ॾिसो, ओ फुल पोटे फ़कीर जे चवण ते अची त ॾिसो। वो दुनिया जा दर खोड़ मगर, मुझे मुर्शिद जो दर भी शया।